मोरो ख़बर शामिल कर दी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक 5 ॾींहं अॻु ताल मोरो के ॻोठ परण के रहवासी सैद राजा शाह इज़हार अली मंगी दरिया सिंध में विझंदे ॿुॾी फोत थी विया हुआ, जिन जी लाश की ॻोल्हा जारी आहे। जॾहिं त ॿुॾी फोत थी वियल नौजवान के वारसनि पारां अॼु दादू मोरो लिंक रोड बंद करे एहतजाज कियो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, मगर असांजे ॿुॾी फोत थी वियल नौजवाननि जा लाशनि की ॻोल्हा लाइ को भी चूंडियल नुमाइंदो हली न आयो। नहीं असांजे ॿुॾी वियल नौजवान की लाशनि की ॻोल्हा लाइ का मदद कई वई आहे। 2 ॾींहं उन अॻु नेवीअ जा 2 अहलकार घुराए फॉर्मेलिटी पूरी कई वई आहे, जंहिंसां असां मुतमैन न आहियूं। हिननि वधीक चयो त नेवी जी मशीनरी घुराए असांजे ॿुॾी फोत थी वियल नौजवाननि जा लाश ॻोल्हे ॾिना वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। शहर इंतजामिया डीसी मोरो मुख्तार काटे चूंडियल नुमाइंदन ते सिंध हुकूमत ते शहर इंतजामिया